नाज़िन हेडलाइन सां अफ़सोसनाक ख़बर वाकिली त उॾेरोलाल वेझो पंजाब मां ईंदड़ रेल गाॾीअ मां मुसाफ़िर किरी फोत थी वियो आहे। पंजाब वासी आमिर सईद रहमान बाबा एक्सप्रेस मां किरी फोत थी वियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची फोती मुसाफ़िर जो मड़ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। रेलवे पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो उॾेरोलाल लॻ वहाब शाह रेलवे स्टेशन वटि पेश आयो आहे। अव्हां खे अहम ख़बर ॾियूं पिया, पुलिस मूजिबि रेल गाॾीअ मां किरी फोत थियल जे खीसे मां सुञाणप कार्ड में आमिर सईद वल्द राजा मोहम्मद इकबाल कोट राजा तालको गुजर खान जो रहवासी तौर सुञाणप थी आहे। अव्हां खे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया, उॾेरोलाल वेझो पंजाब मां ईंदड़ रेल गाॾीअ मां मुसाफ़िर किरी फोत थी वियो आहे। पंजाब वासी आमिर सईद रहमान बाबा एक्सप्रेस मां किरी फोत थी वियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची फोती मुसाफ़िर जो मड़ अस्पताल मुंतक़िल कयो आहे। रेलवे पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो उॾेरोलाल लॻ वहाब शाह रेलवे स्टेशन वटि पेश आयो आहे। पुलिस मूजिबि रेल गाॾीअ मां किरी फोत थियल जे खीसे मां सुञाणप कार्ड में आमिर सईद वल्द राजा मोहम्मद इकबाल कोट राजा तालको गुजर खान जे रहवासी तौर थी आहे।